अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अमवातन फ़अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन वल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीअन सुम्मा इस्तवा इलस समाइ फ़सव्वाहुन्ना सबअ समावात व हुवा बिकुल्लि शैइन अलीम व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फ़िल अर्ज़ि ख़लीफ़ा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तर्जुमो समझो। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि, कीअं था इनकार कयो तव्हां अल्लाह जो। व कुंतुम अमवाता, ऐं हुन जीअं तव्हां हुयो मुर्दा बेसाहा फ़अहयाकुम, पोइ वरी जियारियईं तव्हांखे। सुम्म युमीतुकुम, पोइ मारे थो वरी तव्हांखे। सुम्म युहयीकुम, पोइ वरी जियारींदो तव्हांखे। सुम्म इलैहि तुरजऊन, पोइ उन जी तरफ़ तव्हां मोटाया वेंदव। वल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीअ, इहो ई अल्लाह आहे जंहिं पैदा कयो तव्हांजे लाइ मा फ़िल अर्ज़ि, जेको कुझु आहे ज़मीन में, जमीअन सभु। सुम्म इस्तवा इलस समाए, पोइ इरादो कयईं आसमान जी तरफ़, आसमान ॾांहुं। फ़सव्वाहुन्ना सबअ समावात, पोइ करे छॾियईं उनखे 7 आसमान। वहुव बिकुल्लि शैइन अलीम, इहो ई अल्लाह हर शइ खे ॼाणींदड़ आहे। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुंतुम अमवाता, तव्हां तर्जुमो ॿुधो। इन खां अॻु में हिननि जा एतिराज़ात जेके हुया उहे बि तव्हां ॿुधा, जेके गुज़िश्ता दर्स जे अंदरि गुज़रिया हुया। सभ खां पहिरियों उन्हनि जो एतिराज़, मुंड खां वठी एतिराज़ात उन्हनि जा हलंदा था। चवंदा अल्लाह ताला जीअं अॻिली रुकू जे शुरूअ में हिननि इन ई रुकू जो जेको पढ़ूं था, इन जे शुरू में हिननि चयो त अल्लाह ताला भला नंढड़ी शयुनि जो मिसाल ॾेई करे सम्झाए थो पियो। इन मां छा एॾो वॾो रब्बुल आलमीन आहे, त ज़ाहिर आहे उन जा मिसाल वॾा हुजणु खपनि। उन्हनि जो चवणु, उन्हनि काफ़िरनि जो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे जवाबु ॾिनो त इन अल्लाह ला यस्तही अन यज़रिब मसलन मा बाऊदा, अल्लाह बि शइ हूंदी आहे उनखे वाज़े करे ॿुधाईंदो आहे। मिसाल चाहे नंढड़ी जो हुजे, शइ जो हुजे या वॾड़ी जो। काफ़िर हुया बसि उहो ज़िद ऐं इनाद जे अंदरि अल्लाह ताला राम फरमाए। पर जेकॾहिं ॾिसनि जंहिंजे नाले चवनि पिया त बाबा हाणे मच्छर आहे या मख आहे, इन जो मिसाल अल्लाह ताला बयानु, नंढड़ी शइ आहे। अल्लाह एॾो वॾो आहे त नंढड़ी शइ। भला अल्लाह ताला हिकिड़ी जॻह ते क़ुरान मजीद में फरमायो आहे त इहे जो चवंदा त मख नंढड़ी शइ आहे, भला सभु गॾिजी करे मख पैदा करे सघंदा। इन्नल लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, बेशक उहे माण्हू जेके अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे सॾु कंदा, लन यख़्लुक़ू ज़ुबाबा, इहे सभु गॾिजी पवनि मख बि पैदा। मख त पंहिंजी जाइ ते आहे, पर मख जेकॾहिं पंहिंजे वात जे अंदरि जेका मिठाण खणी करे उतां उॾरी वञे, दुनिया जा सभु माण्हू गॾिजी करे उन मिठाण खे वापसि न करे सघंदा। अल्लाह जी अजीबो ग़रीब कुदरत आहे, अल्लाह जी हिकमतूं आहिनि। मच्छर जो मिसाल बयानु करे रब तॾहिं बि क़ादिर आहे, उनजी मर्ज़ी आहे। मख जो मिसाल बयानु करे तॾहिं बि ख़ुदा जी मर्ज़ी आहे, क़ादिर आहे। ऐं इन में हज़ारे क़िस्म जूं ख़ुदा जूं हिकमतूं रखियल आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई आहे न। हाणे अल्लाह ताला फरमाइनि थो त कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि, कीअं त तव्हां इनकार कयो अल्लाह जो, जॾहिं तव्हांखे हर मामलात ऐं मसाइल मुहैया करण वारी ज़ात मां अल्लाह जी आहे, त पोइ तव्हां अल्लाह जो इनकार न करणु खपे। तव्हांखे छो था इनकार कयो, कीअं था कयो। व कुंतुम अमवाता, हाणे रब उन इंसान जे वजूद ते दलील ॾेई करे ॿुधाए थो त तूं पहिरियों आदमी शइ हुए, माना तुंहिंजो वजूद ई न हुयो। तूं बेसा हुए, का शइ हुई कोन, तोखे मां पैदा कयो। तुंहिंजे पैदा करण खां बाद में वकुंतुम अमवाता, पहिरियों त तव्हां सभु ईअं हुयो, का बि शइ न हुयो। वरी पोइ मां तोखे पैदा कयुमि, वरी पैदा करण खां बाद में वरी मां तोखे मारींदुमि, वरी मारण खां बाद में वरी मां तोखे
क़यामत जे ॾियारे उथारे तोखां हिसाब किताब कंदुमि जेको क़ुर मजीद जे अंदरि सूरह यासीर में अलाह ताला फरमायो आहे त मुर्दा जॾहिं पंहिंजी ज़मीन मां उथंदा छा चवंदा क़ालू या वैलना मम बाअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअद अर्रहमान चवंदा हा असांखे कंहिं पंहिंजी जॻहियुनि तां आराम जाइनि तां उथारियो आहे त पोइ फ़रिश्ता उन्हनि खे चवंदा हाज़ा मा वअद अर्रहमान इहो ई त आहे जेको रहमान तव्हां सां वाइदो कयो व सदक़ल मुरसलून जेके रसूल तव्हां ने मोकिलिया विया उन्हनि तव्हांखे सच ॿुधायो ॾिसो अल्लाह ताला इंसान जे मथां वॾे में वॾी करम नवाज़ी कई आहे जो उनखे तमामु मख़लूक़ात मां कढी करे उनखे इंसान बणाई उनखे पैदा कयईं ज़ाहिर आहे मौत जो मालिक बि अल्लाह हयाती जो मालिक बि अल्लाह मौत बि अल्लाह जे तरफ़ां आहे हयाती बि अल्लाह जे तरफ़ां आहे हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो बादशाह वेठो हुयो फारसी उन वेही करे जेको आहे सो पंहिंजो इहा ॻाल्हि कई त काश जेकॾहिं मौत न हुजे हा काश जेकॾहिं मौत न हुजे हा त जेको उनजो वज़ीर हुयो वॾो अकुलमंद ऐं सियाणो माण्हू हुयो उन फारसी जे अंदरि उनखे शेर में ॿुधायो जेकॾहिं मौत न हुजे हा त पोइ तोखे बादशाही कीअं मिले हा मौत न हुजे हा त तोखे बादशाही मौत न हुजे हा त जेके तुंहिंजा वॾा हुया अबा ॾाॾा पड़ ॾाॾा उहे यको वेठा हुजनि हा इहो मरे ई न माना मालूम थियो त इहो मरण बि ख़ुदा जी नेमत आहे जो इन मरण जे ज़रिए तूं इन बादशाही वारे तख़्त ते वेठो आहे जेकॾहिं मौत अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात मौत खे पैदा करण वारो बि अल्लाह हयाती खे पैदा करण वारो बि अल्लाह मौत ऐं हयाती खे पैदा करण जे अंदरि अल्लाह जूं हज़ारे हिकमतूं आहिनि मौत जेकॾहिं न हुजे हा त इंसान पंहिंजे रब सां कीअं मुलाक़ात करे हा सवाल ई पैदा न आहे इन जे करे अल्लाह ताला फरमाए थो त पहिरियों तुंहिंजो वजूद ई कंहिं क़िस्म जो न हुयो पोइ तोखे मां वजूद बख़्शियो हुनजो सॼो तरीक़ेकार आहे शुरूआत कीअं थी आहे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां हज़रत आदम खां बाद में हर जेको मर्द आहे ऐं औरत आहे उनजे मेलाप जे ज़रिए हिकिड़ो नुत्फ़ो आहे उहो नुत्फ़ो वञी करे माउ जे रेम जे अंदरि पहुचे थो उहो हिकिड़ो नुत्फ़ो आहे उन नुत्फ़े खां बाद में रत जो दिघ तयारु थिए थो रत जे दिघ खां बाद में उनजे अंदरि गोश्त रत ऐं उनजी हिकिड़ी ख़ूबसूरत हैयत ऐं कैफ़ियत पैदा थी वञे अल्लाह चए थो तुंहिंजो वजूद न हुयो तोखे वजूद बख़्शण वारी ज़ात कंहिंजी आहे अल्लाह जी हाणे अकुली तक़ाज़ा ई आहे जंहिं रब वजूद बख़्शियो आहे अकुल इन शइ जी तक़ाज़ा करे थो त इबादत जे लाइक़ बि उहो ई अल्लाह आहे वजूद बख़्शण वारो बि अल्लाह त इबादत जे लाइक़ बि केरु थियो अल्लाह तबारक व तआला वरी अल्लाह तबारक व तआला फरमाए थो सुम्म युमीतुकुम ईअं न आहे तोखे हाणे हिन मौत मां हयाती ॾिनमि नंढड़ो थिए वरी वॾो थिए वरी जेको आहे मां तोखे मारींदुमि वरी तूं मौत जे आलम बरज़ख जे अंदरि क़बर जे अंदरि हलियो वेंदे वरी इन मरण खां बाद में वरी मां अल्लाह तोखे पैदा कंदुमि ॾिसो न हिकिड़ो माण्हू ईअं चवे अल्लाह ताला माफ़ फरमाए आयो दुनिया जे अंदरि छा भला इंसान खे ख़ुदा बेकार पैदा कयो आहे छा क़ुर में तो अल्लाह ताला फरमाए अफ़ हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजाउन तव्हां छा इहो गुमान आहे तव्हांजो त तव्हांखे बेकार पैदा कयो आहे न तव्हांखे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मां जिन्ननि ऐं इंसाननि खे अल्लाह पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे ॻाल्हि सम्झ में आई आहे न सुम्म युमीतुकुम सुम्म युहयिकुम पोइ वरी तव्हांखे मारींदुमि पोइ वरी तव्हांखे जीआरींदुमि कॾहिं ओ क़यामत जे ॾियारे मालिकी यौमिद्दीन जेको शुरू में आयो जज़ा जे ॾियारे हाणे जंहिं जेतिरा अमल कया उनखे उनजे अमलनि जो हिसाब किताब मिलंदो जंहिं चङा कम कया उनखे चङाई जो बदिलो चङाई मिलंदी जंहिं बुरा अमल कया उनखे बुरे अमल जो नतीजो ईअं ई आहे न साईं सिंधी में बि असां में चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी जहिड़ी नियत तहिड़ी ज़ाहिर आहे जेको माण्हू अमल कंदो ज़मीन में उछलाए अचे कणिक सारियूं त न मिलंदसि नी ज़ाहिर आहे ॿिजु उछलाई कणिक जो त कणिक लहंदो अमल जहिड़ा कंदो त नतीजो ओड़ो हूंदो जेकॾहिं भलाई वारा अमल आहिनि त भलाई हुनजो नतीजो आहे जेकॾहिं बुराई वारा अमल आहिनि त हुनजो बुराई नतीजो आहे सुम्म इलैहि तुरजाऊन अल्लाह ताला फरमाए थो पोइ उनजी तरफ़ तव्हां मोटाया वेंदव आख़िरत में वरी बि अल्लाह जे साम्हूं हलणो आहे हिसाब किताब तव्हां असांखे ॾियणो आहे इहो इंसान जे वजूद ते अल्लाह ताला दलील ॾेई करे सम्झाया त तूं आदमी शइ हुए तोखे वजूद बख़्शण वारी अल्लाह जी ज़ात आहे वजूद बख़्शण खां बाद में बि आख़िर ताईं तूं ख़ुदा जो मोहताज आहीं ईअं न आहे हाणे तोखे वजूद मिलियो उन खां पोइ न इहो वजूद तोखे मिलियो वरी तुंहिंजो इहो वजूद ख़तमु थींदो वरी जॾहिं क़बर में हूंदे वरी तुंहिंजे हिन वजूद खे वरी जीआरो करे मां जीआरे क़यामत जे ॾियारे पंहिंजे आॾो बीहारे करे हिसाब किताब कंदुमि हाणे अल्लाह तबारक व तआला